बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ 98 क़िस्तूं तव्हां सॼणनि जी ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 99 हिकु नए किसे सां गॾु। उमेद त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। दोस्तो, अॼोको जेको किसो आहे असांजो 99 क़िस्त वारो, हीउ अॼोको किसो बनी इसराईल जे हिकिड़े नेक मुड़ुस ऐं नेक घरवारीअ जो किसो आहे। बनी इसराईल चवंदा आहिनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मञण वारनि खे बनी इसराईल याने इसराईल जो औलाद इसराईल चइबो आहे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम जो नालो हो इसराईल। उन जे करे इन्हनि यहूदियुनि खे सॾिबो आहे बनी इसराईल। हीउ बनी इसराईल जो हिकिड़ो किसो आहे जेको अॼु असां तव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। बनी इसराईल में हिकिड़ो निहायत नेक जोड़ो रहंदो हो, ज़ाल मुड़ुस जो। ॿई अल्लाह जा प्यारा बाना, इबादत गुज़ार, नेक गुज़ार। कंहिंजे मतिलबु कंहिंजे हिक न ॿी में जीअं चइबो आहे त कंहिं सां बि पंहिंजे सां पंहिंजे हक़ हलाल जी रोज़ी उन मां जेको मिले न उन सां पंहिंजो वक़्तु गुज़र सफ़र कनि। वांदकाई वारो टाइम ॿई ज़ाल मुड़ुस अल्लाह ताला जी इबादत में ऐं कोशिशि कंदा हुआ त तक़रीबन रोज़ो रखनि। ॿई ज़ाल मुड़ुस ॿिन्ही जी इहा किरत हुई त तक़रीबन रोज़े सां हूंदा हुआ मिसकीन। पोइ हिन जो मुड़ुसु जेको हूंदो हो उहो जेका मज़ूरी थींदी हुअसि उन मां उन्हनि जो जेको गुज़र सफ़र थींदो हो। ऐं ज़ाल बि वरी हिन खे अल्लाह ताला अहिड़ी ॾिनी हुई जेका वॾी साबरीन शुक्रगुज़ार मुड़ुस जे हाल में हलण वारी ऐं मुड़ुस जी फ़रमान बरदार हुई। ॿई जेके हुआ ज़ाल मुड़ुस पोइ घर में कचा थांव ठाहे, मिटीअ जा थांव ठाहे ॿई ज़ाल मुड़ुस उहे थांव थिया, रांदीका थिया, उहे खपाईंदा। उन्हनि मां ई पंहिंजो गुज़रान कंदा। ॾींहं जो निकिरी वेंदो हो, वञी मज़दूरी कंदो हो, जेको सामान ॾो खतो उन मां पंहिंजो गुज़र सफ़र हिन जो थींदो। ॾींहं जो ॿई रोज़ो रखंदा हुआ, जीअं तव्हांखे मां ॿुधायो। हिकिड़े ॾींहुं रूटीन मूजिबि मुड़ुस बि रोज़े सां, ज़ाल बि रोज़े सां। हिन जे तबियत में मज़ो कोन हो, सो ॾींहं जो कोन निकितो, शाम जो सामान खणी निकितो। शाम जो सामान खणी निकितो त भला जेको रोज़ी नसीब में हुजे त उहा कयां। हीउ पंहिंजो सामान ॾो खणी निकितो, हिकु घिटीअ मां होका ॾींदो पियो वञे, हिकु घिटीअ मां ॿी घिटी में। हिकिड़े घिटीअ मां हिन जो टपणु थियो त उन घिटीअ में हिकिड़ी वॾी बिल्डिंग हुई। वॾो हिकिड़ो शहर जो अमीर कबीर माण्हू हुयो, उन जो बंगलो हुयो। हे उन जे दर खां टपियो। हे हुयो ग़रीब, महिनती, पर नौजवान हुयो। रब सां हिन खे ॾाढो सुहिणो करे ठाहियो, पर पंहिंजे ज़ाल जो वफ़ादार हुयो। उन जे करे कंहिं ॾे पंहिंजे घरवारी खां सवा कंहिं ॾे ईअं अखि खणी न निहारींदो। सो हीउ जो उन घिटीअ में आयो, उन घिटीअ में हिन होका ॾियणु लॻा। होका ॾियणु लॻो त उहो जेको अमीर कबीर जो महल बंगलो हुयो, उन जी घरवारी हुई, उहा मथां बीठी, उहा ईअं घिटीअ में ॾिसे पई वेठी, घिटीअ में ॾिसे पई वेठी। हे जो तव्हां होका ॾींदो आयो त हुनजो आवाज़ ते ध्यानु वियो। ॾिठई हिन खे ॾाढो सुहिणो सेबितो हुजे।
ॾाढो हिन माईअ खे वणी वियो, ॾाढो हिन माईअ खे वणी वियो। हिन माईअ जो जेको मुड़ुसु हुयो, अमीर कबीर जेको हुयो मुड़ुसु हिन जो, उहो कंहिं वापार सांगे कंहिं दुनियादारी जे कम जे सांगे शहर खां ॿाहिरि वियल हो। माना माई खे ॼण हिकिड़ो मौक़ो मिली वियो। माई का अॻई छुड़वाग हुई, पर थोरो घणो ॼण मुड़ुस जो भउ, पर अॼु हिन जो मुड़ुस बि जो कोन हुयो। हिन जो हिन खे ॾिठो त शैतान सवार थी वियो हिन ते। हिन पंहिंजी नौकिराणी खे सॾु कयो। नौकिराणी खे चई त वञ तकड़ी तकड़ी वञी इहो घिटीअ में जेको माण्हू होको पियो थो ॾिए न, इन खे हेॾे अंदरि वठी आहे। अंदरि वठी आहे, हिन खे चयो त असांखे सामान खपे, पर अंदरि अचु। नौकिराणी तकड़ी भॻी वञी हिन ग़रीब खे सॾु कई, चई त सामान असांखे खपे मुंहिंजी मालिकाणीअ खे, पर सामान तोखां वठंदी, तुंहिंजे तसवर खां बि घणो सामान थी सघे थो, सभु सामान वठई, पर इहो आहे त हल अंदरि, छो जो असां परदेदार आहियूं, ॿाहिरि न निकिरंदा आहियूं। उहा ॾिसंदी पोइ वणंदुसि त तोखां वठंदी। हे वीचारो मज़ूर माण्हू, हे पंहिंजे नियत ते हलण वारो, हिन खे त इहो वहम गुमान बि कोन हो। हेॾो सारो बंगलो, हे वीचारो मज़दूर, हिन जो त इन पासे ॾे तसवर ई कोन हो। सिधो सादो माण्हू, हिन खे चई त हल ॿारनि अॻियां, हीअ हुन जे पोयां बंगले में अंदरि टपी आया। जीअं टपी आया त नौकिराणी खे सम्झायल हुयो, जीअं हे अंदरि टपियो त नौकिराणी ॿाहिरि जो दर ॾेई छॾियो। हिन ॾिठो, पर हिन सम्झो त अलाए मथां ईअं ॾेई छॾियो हुजे दर, जीअं दर चइबो आहे त न खुलियल हुजे, ईअं दर हिन ॾिनो हुजे। हे अञा हिते बीठो ई हुजे त घर जी मालिकाणी उहा तकड़ी लही आई। उहा लही आई, हिन खे चई त हेॾे अंदरि अचु। वरांडे टाइप हुयो हिकिड़ो, उते हिन खे घुराई, हिन खे चई त सामान रख। हे वीचारो सामान खोले ॿुधाएसि पियो, उहा माई रुॻो हिन ॾे वेठी पई निहारे। हे सामान ॿुधाएसि त हे हिन शइ जे, हिन जो मुल्ह हेतिरो आहे, हिन जे लाइ आहे, हिन जे लाइ आहे। हुनखे त निभागी खे वठिणो ई कोन हो, हूअ रुॻो हिन ॾे वेठी पई निहारे। नेठि माई बेहयाई ते लही आई, ॾिठई त हे सादड़ो आहे, हिन जो इन पासे ॾे ख़्यालु ई कोन्हे। हिन सां खिले पई, हिन सां हुजतूं पई करे, पर हिन जो इन ग़रीब ॾे, इन पासे ॾे हिन ग़रीब जो ख़्यालु ई न पियो वञे। हिन जो इन पासे ॾे ख़्यालु ई न पियो वञे। हिते माई पंहिंजे अंदरि जो ओभर कढियो, हिन खे चई त मूंखे सामान बामान कुझु बि न खपे, सामान बामान मूंखे कुझु बि न खपे। मां मिड़ई सामान जे बहाने सां तोखे घुरायो, सामान जे बहाने सां तोखे घुरायो। मां मथे बीठी हुअसि, तो होको पे ॾिनो, तुंहिंजे होके ते मां तोखे ॾिठो, मुंहिंजी दिलि सट खाधी, मां तोखे तॾहिं अंदरि घुरायो, मूंखे सामान बामान न खपे। ऐं वॾी ॻाल्हि त अॼु को खुटको बि कोन्हे, अॼु मुंहिंजो मुड़ुसु बि हिते कोन्हे को, घर बि सॼो ख़ाली आहे, घर बि सॼो ख़ाली आहे। तूं जीअं चवंदे मां कंदमि, तोखे बाक़ाइदे अॾे छॾींदसि। हीअ मिल्कियत हर शइ मिसाल ईअं सम्झो तुंहिंजी आहे, तूं मज़दूरनि खां छुटी पवंदे, जीअं चवंदे मां तीअं कंदसि। मां तूं ॾिस मूंखे, मां केॾी सुहिणी सेबती आहियां, वॾा वॾा बादशाह, मुंहिंजे मुड़ुस जा वॾा दोस्त अमीर दौलत वारा, उहे ई मूंखे ॾिसंदा आहिनि त ईअं थधा साह भरींदा आहिनि, पर मां त कंहिं निहारींदी बि कान आहियां। तूं शुकुरु कर जो मुंहिंजी दिलि तो ते अची वई आहे, मां त कंहिंसां ॻाल्हाईंदी बि कान आहियां, मुंहुं ॾेई बि कान ॻाल्हाईंदी आहियां। हिन पे नमूना समूना कया हुन ग़रीब सां, हे वीचारो फासी वियो। अड़े भेण, मां आयुसि कहिड़े ख़्याल सां, हे हिते कीअं मां फासी वियुसि। हिन वीचारे खे रब जो भउ, शर्म खां हिन खणी कंधु हेठि कयो। हूअ ॻाल्हाए, पर हे वीचारो कंधु मथे करे ई कोन। हूअ भोग करेसि, ॻाल्हाएसि, हुजत करेसि, पर हे वीचारो शर्म खां कंधु खणी जो हेठि कयईं त कंधु मथे खणे ई कोन। हिन खे ख़ुदा जो ड्रिज पिए थियो, कीअं वञे। निहारी दर ॾे त दर ॾिनो पियो आहे, दर ॾिनो पियो आहे, हाणे कीअं कयां। रनुनि जी मकर में अची वियुसि, हाणे जेकॾहिं को नमूनो समूनो थो कयां त
त थी सघे थो त रनू को नओं नाटक न कनि, मूं ते को इल्ज़ाम न हणनि। हाणे हितां जिंदु कीअं छॾाया? हिते हिन माईअ खे चयो त हाणे जीअं तूं चईं थी ठीकु आहे, जीअं तूं चईं थी मां ईअं कंदुमि, पर हाणे हीअं कर, फ़िलहालु त मूंखे तूं पाणीअ जो लोटो आणे ॾे, मूंखे पाणीअ जो लोटो आणे ॾे, मूंखे पेशाब आयो, मूंखे पाणी जो लोटो आयो, मूंखे पेशाब आयो। माई चयसि त पाणी जो लोटो ॾियईं थी, हेॾो मुंहिंजो महल आहे, हिन महल में अलाए त केॾा ईअं, हाणे था बाथरूम चऊं, अलाए त केतिरा इहे बाथरूम आहिनि, सो तूं वञी भले वेहिजो पिए ऐं वञी पेशाब वेशाब बि कर। हिन चयो त न, मां मथे वेंदुसि छित ते, मां मथे छित ते वेंदुसि। हिन चयो छित ते छा वञी कंदे, हे हेॾो बंगलो आहे सॼो तुंहिंजे हवाले आहे। हिन चयो त न, मूंखे पेशाब ईंदो ई कोन, मूंखे महिरबानी कर, पोइ जीअं चवंदी आहे तीअं मां कंदुसि, पर मूंखे पाणी जो लोटो ॾे त मां मथे वञा। नेठि माई बि इहो सोचियो त हाणे अंदरि त अची वियो, हाणे काॾे वेंदो। माई नौकिराणी खे चयो त पाणी जो लोटो भरे ऐं हिनखे मथे छॾे। नौकिराणी पाणी जो लोटो भरे आई, हे नौकिराणी सां गॾु वियो मथे। नौकिराणी हेठि लही आई, हिनखे पाणी जो लोटो ॾेई हेठि लही आई। हिन छा कयो जो उहो पाणी जो लोटो वठी अची वीचारो फाथो, रब खे बि ॿाॾाई। हिन छा कयो जो उहो पाणी जे लोटे सां हिन कयो वुज़ू, पाणी जे लोटे सां हिन वुज़ू कयो। वुज़ू करे उते ई छित ते हिन बरकातू निमाज़ पढ़ी, बरकातू निमाज़ पढ़ी, सलाम वराए हेठि ॾिठईं ज़मीन ते, उतां छित तां हेठि। दिलि में चईं त हाणे इतां जे कॾहिं भॼण जी दवा कान्हे, हाणे इतां जे कॾहिं टप ॼां त ज़रो न मिलंदो ज़रे सां, जे हितां टप ॾींदुसि। पर जे टप नथो ॼां त भॼण जी बि का वाह कान्हे, हिननि जे वस में आहियां, हे मूंखां जेको कमु कराईंदियूं, ख़ुदा खे जवाबु ॾियणो आहे, ख़ुदा उनजो मूंखे केॾो अज़ाबु ॾींदो। हे पंहिंजे दिलि सां हिनजो झेड़ो लॻो पियो। हिते सोचे सोचे हिन चयो त ख़ुदा जो अज़ाबु ॾुखियो आहे, मरणो त उअं ई आहे, मरणो त उअं ई आहे, रब जो अज़ाबु ॾुखियो आहे। उन अज़ाब जे मुक़ाबले में उहो मरणु सवलो आहे। हीअं मथे आसमान ॾे निहारे चई, मुंहिंजा रब तूं ॾिसीं थो त मां कहिड़ी मुसीबत में अची फाथो आहियां, मुंहिंजो हाल तोखां ॻुझो कोन्हे, तूं हर शइ ते कुदरत रखीं थो, मूं वटि ॿी का वाह न आहे हीअ बि ख़ुदिकशी, आहे हीअ बि ख़ुदिकशी, पर मुंहिंजा रब तुंहिंजे अज़ाब जी भेट में सोचां थो त वरी बि हे घटि आहे, वरी बि हे घटि आहे जो तूं ॾमिरजी मूं ते मां गुनाह जो कमु कयां, उन खां वरी बि हे घटि आहे, मुंहिंजा रब तोखे पार था। ईअं चई हिन छा कयो जो भित जे मथाड़नि खां अची कोठी छित जो जेको बनोड़ा चइबा आहिनि, छित जे बनोड़े खां अची ऐं हिन खणी अलाह खे पुकारे, अलाह खे यादि करे अखियूं ॿूटे खणी ॾिनई डप। हाणे हिन जो अंदाज़ो इहो हुयो त छित तमामु मथे ई वॾो बंगलो हुयो, वॾो बंगलो हुयो, हाणे हितां किरंदुमि त ज़रो ज़रो थी वेंदो, पर भला ज़रो ज़रो जे थी वेंदुसि त बि हिन गुनाह खां त मां बची वेंदुसि। हिन पाण सहाय जीअं टपो ॾिनो, रब त ॾिसे थो, रब नियतुनि जो पारख आहे, दिलनि जा हाल ॼाणंदड़। हिन जीअं टपो ॾिनो, अलाह ताला हिकिड़े मलाइक खे हुकुम ॾिनो, अलाह ताला हिकिड़े मलाइक खे हुकुम ॾिनो, उहो मलाइक जीअं हुन मथां टपु ॾिनो त उहो मलाइक विच ते आयो, उन पंहिंजा पर पखेड़िया त हे अची उन परनि ते बीठो।
उहो मलाइको आस्ते 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 ज़मीन ते लथो। हीअ बि ज़मीन ते सही सलामत लथो, का तकलीफ़ हिनखे न पई। जीअं लथो त मलाइको गुम थी वियो, सम्झी वियो त इहो रब पंहिंजी हिकमत कई आहे, रब पंहिंजी मुंहिंजी हालत खे रहम कयो। ज़मीन ते जीअं लथो हिन उते ई सजदो ॾिनो शुक्र जो त मुंहिंजा मालिक साईं तुंहिंजा किरोड़ी करम, तो मुंहिंजी ज़िंदगी बि बचाई, मूंखे गुनाह खां बि बचाई, मुंहिंजी इज़त तो रखी, मुंहिंजी पत रखे, मुंहिंजी हालत खे रहम कई। हाणे सामान पियो संदर बंगले में, पर चई त इहो सामान ई घोरियो, वींदुसि वरी फासी वियुसि, सामान ई घोरियो। पर दिलि में पियो चए त सामान बि ओॾे, माना कमायूं बि कोन त पोइ खाईंदासीं छा? आहे बि रोज़ो, रोज़ो छा ते खोलिबो, खाईंदासीं छा? पर चई त न, जंहिं रब हितां बचायो आहे उहो रब पाण ई सबबु पैदा कंदो, मूंखे सामान बि न खपे। ख़ाली हथे वीचारो तकिड़ो तकिड़ो अची पंहिंजे घर पहुतो। देरि थी वई जो वई हुअसि, ज़ाल हिन जे इंतज़ार में ई। वरी ज़ाल ॾिठुसि त न सामान न को सौदो, हथ बि ख़ाली। ज़ाल पुछियुसि त ख़ैरु त आहे, देरि कयई, हीउ सामान खणी वें, सामान काॾे कई, हीउ सामान खपाई त सौदो सामान खाइण पीअण जो छो कोन आंदी, हथे ख़ाली आयो आहे। ज़ाल खे चई वे ॻाल्हि ॿुध। ज़ाल खे चई त वॾी मुसीबत में फाथो हुअसि, बसि रब पंहिंजो रहम कयो। हिन जेको हिन सां वाक़ियो थी गुज़रियो हो, उहो सॼो वाक़ियो हिन पंहिंजी घरवारी खे ॿुधायो। घरवारी खे ॿुधाई, चई त बसि रब पंहिंजो रहम कयो, जो रब मूंखे बचायो थी, जो तो वटि अची पहुतो। ज़ाल बि उते ई सजदो शुक्र जो कयो, ज़ाल बि उते सजदो शुक्र जो कयो त शुक्र आहे हुन रब जो जंहिं तोखे इन मुसीबत खां बचायो। हल ठीकु आहे, हाणे वेठा हुजनि। ज़ाल चएसि हाणे ॻाल्हि ॿुध, असां रखंदा आहियूं रोज़ु रोज़ो था रखूं। राति जो असां पंहिंजो तनूर ॿारींदा आहियूं, जंहिंमें मानी वानी पचाईंदा आहियूं। पाड़े पती खे बि ख़बर आहे। हाणे जे अॼु असां तूं बि कमाई कोन आयो आहे, तनूर जेकॾहिं अॼु असां न ॿारींदासीं, तनूर न ॿारींदासीं, पाड़े पती वारा सम्झंदा त असां वटि कुझु खाइण लाइ कोन्हे। रब हेसि ताईं खारायो आहे असांखे, सो रब जे शुक्र जो तक़ाज़ा इहो आहे त असां पंहिंजो हाल माण्हुनि ते ज़ाहिर न कयूं, माण्हुनि जे अॻियां पंहिंजो हाल ज़ाहिर न कयूं। बसि ईअं सम्झ त अॼु राति जो बि रोज़ो था मिलायूं, हूअं ॾींहं जो रखंदा हुआसीं, अॼु राति जो बि रोज़ो था रखूं। जेतिरो टाइम थियो त रब जी इबादत बि कंदासीं, पोइ जेॾीमहिल निंड आहे। तंहिंजे करे मुंहिंजी सलाह आहे त ख़ाली तनूर खे बाहि था ॾियूं। हीअं पाड़े पती वारा इहो ई सम्झनि त हिन वटि खाइण पीअण जो सामान आहे, मानी पचे थी। मुड़ुस खे इहो चई, मुड़ुस बि चएसि हा सही। हीअ वई तनूर ते, उते वञी तनूर में काठियूं वाठियूं विधई, कोयला ॿोयला विधई, तनूर खे ॾिनई बाहि, त जीअं पाड़ेसरी जेके उन्हनि खे इहो शक न पए त को अॼु बुख ते। तनूर खे ॿारे हे ॿई ज़ाल मुड़ुस उथिया, वुज़ू कनि, अची निमाज़ में बीठा। निमाज़ में बीठा रब जी इबादत हूअं बि कंदा हुआ, पर अॼु अञा सॼी आहे। हे निमाज़ में बीठा ई हुजनि त पाड़े में थींदो आहे, हिकु भेरे वञिबो आहे, उधारो सुधारो घुरिबो आहे। पाड़े जी हिकिड़ी माई आई, पाड़े जी हिकिड़ी माई आई, उन जे घर में बि तनूर हो, सो तनूर खे ॿाहिण जे लाइ हुनखे टांडा पिया खपनि। तनूर खे ॿाहिण जे लाइ टांडा पिया खपनि। आई जो त हिन खे चई दादी मूंखे कुझु कोयला ॾे त मां पंहिंजो तंदूर खे ॿारियां, मूंखे कोयला ॾे। त हिन उते ई चयसि, मुड़ुस सां गॾु निमाज़ पई पढ़े, हिन उते ई चयसि दादी वञी तनूर मां कोयला कढ। पोइ पाड़े वारी जेका माई हुई उहा वई सो तनूर जे मथां वञी बीठी। जीअं उन जे मथां बीठी त दाह करे हिन खे चई त ओ अदी तूं त हेॾे निमाज़ में बीठी आहीं, पर हेॾे त ॾिस हे मानी थियूं चढ़नि, मानी थी चढ़ाई।
हिन मुड़ुस खे ईअं थोरो थेलो ॾिनो, पासो वई मुड़ुस खे, थी त हे छा तनूर त ख़ाली ॿारियो हुओ, हीअ थी चए त मानी थी छॾे, हीअ छा थी चए? मुड़ुस चयसि उथ ॾिस छा थी चए भला, तूं पाण ॾिस। माई उथी आई तनूर जे मथां, अबा ॾिसे त तनूर सॼो मानियुनि सां भरियो पियो आहे, तनूर में पासे सां मानियूं हणबियूं, सॼो तनूर मानियुनि सां भरियो पियो आहे, साफ़ सुठियूं मानियूं उन्हनि सां भरियो पियो आहे, माना पची वियूं। जो माई उहा पाड़े वारी आई त उन ॾिठो त हाणे पची वई, हिन देरि कबी त इहे सड़ी वेंदियूं। हिन छा कयो, जो मानियूं कढियईं, मानियूं कढी मुड़ुस ॾे खणी आई, मुड़ुस ॾे खणी आई। मुड़ुस बि ॾिठो, सम्झी विया त इहा रब जी रहमत आहे, असां त तनूर ख़ाली ॿारियो हुयोसीं, केरु आयो ई कोन, मानियूं केॾां आयूं, असां त चयोसीं त राति जो बि रोज़ो था रखूं, इहा रब पंहिंजी महिरबानी कई आहे। वरी ॿई ज़ाल मुड़ुस हूअं बि रब जो शुकुरु कंदा हुआ, वरी अञा शुकुरु अलाह ताला जो शुकुरु करणु लॻा। वेठा ॿई वेही ईअं मानी खाधनि, खाई रब जो शुकुरु अदा कनि। हिते हे पाण में वेठा हुजनि, मानी बि खाइनि पिया, ज़ाल पई चएसि त ॾिस त कमाइणु केॾो ॾुखियो आहे, हाणे अॼु बि वेही उहो त तोखे अलाह बचायो, न त केॾो ॾुखियो तूं हिकिड़ो मुसीबत में अची फाथो हुई। भला रब जे अॻियां कहिड़ी देरि आहे, रब जा हेॾा खज़ाना आहिनि, रब ॾिसे थो असांखे ॿी टका कान्हे। जेकॾहिं रब असांजे हिन रोज़ीअ जो रुॻो ज़िम्मो खणे, असां रोज़ीअ जे मसइले खां छुटल हुजूं न, त बसि ॾींहं राति पिया रब जी इबादत कयूं। पाण ॾिसे थो, असांजे दिलनि जा हाल ॼाणे थो, त असांखे जेको टाइम मिले थो त असां रब खे यादि था कयूं। ऐं रोज़ी कमाइण बि ॾिस त केॾियूं आज़माइश आहे, जेकॾहिं अलाह ताला असांखे हिन रोज़ीअ जे हिन तंगीअ खां, रोज़ी वारे मसइले खां असांखे रब ताला आजो करे छॾे, त असांजे करे ॾींहं राति वेही ऐं रब जी इबादत कयूं। मुड़ुस चएसि हाणे रब जे अॻियां कहिड़ी देरि आहे, चई त पोइ उथ त बसि रब खां था दुआ करो त रब साईं असांखे इन्हनि झंझटनि खां बचाए, पोइ बसि जेको टाइम मिलंदो त असां तुंहिंजी पिया इबादत कंदासीं। रब साईं असांजी माना रोज़ीअ जो मसइलो हल। हे ॿई ज़ाल मुड़ुस वरी अची वेही रहिया मुसले ते ऐं दुआ घुरणु लॻा त मालिक साईं अहिड़ो को सबबु पैदा कर जो असांजी रोज़ी वारी झंझट मां जिंद छुटे, बाक़ी पोइ इहो आहे त 24 कलाक असां तुंहिंजे मिले। ॿई ॾाढे सुख माना हिकिड़ो अंदर मां जीअं हिकिड़ो आवाज़ु निकिरंदो आहे, दिलि मां निकिरे जीअं आवाज़ु, ॿई माना सची नत सां, सचीअ दिलि सां ॿई अलाह खे ॿाॾाइणु लॻा। मुड़ुस दुआ घुरे पियो, ज़ाल आमीन चवे पई। हिन कुझु टाइम दुआ घुरी पिए, हो पढ़े पियो, हूअ आमीन पई करे, ईअं ओचितो ईअं थोरो खड़को थियो छित में, कंध मथे कयनि त छित खे सोराख़ थियो, छित फाटी जीअं। हिकिड़ो वॾो मोती हुजे याकूत, उहो हेठि किरियो, पर उहो एॾो रोशन हुयो, जीअं किरियो त सॼो घर रोशन हिननि जो थियो। हिन नूते ई वरी रब जो शुकुरु अदा कयो त ॾिस रब जे अॻियां कहिड़ी देरि आहे, दुआ घुरीसीं हिते जो हिते अलाह ताला ॾेई छॾ। उथिया ॾिठुनि याकूत, वॾो याकूत हुजे, हे ॾाढा ख़ुशि थिया त हाणे असांजा सभु जेके मतिलबु तकलीफ़ूं हुयूं ख़तमु थी वियूं, हाणे हिन खे खपाए, हिन मां असांखे गंज मिलंदो, बसि हाणे रोज़ीअ जो जेको असांखे परेशानी हुई उहा ख़तमु। हाणे ॿई ज़ाल मुड़ुस वेही अलाह ताला जी इबादत कंदासीं। ॿई ॾाढा ख़ुशि थिया त असांखे हेॾो याकूत मिलियो आहे, क़ीमती मिलियो आहे। बाक़ी जेको राति जो टाइम हुयो, ॿई वरी अलाह ताला जी इबादत में लॻा पिया हुजनि। पोइ राति थी त हे ॿई सुता, हूअं बि सॼी राति ॾींहं जो रोज़ो रखंदा हुआ ॿई ज़ाल मुड़ुस, ऐं राति बि माना आधी राति पोइ राति ताईं हे पिया अलाह ताला जी इबादत कंदा हुआ, निमाज़ पिया पढ़ंदा। पोइ राति थी, इंसानु ज़ाहिर थक थो थिए, हे ॿई ज़ाल मुड़ुस सुम्ही पिया। हे जो सुता त हिन जी ज़ाल जेका हुई उन ख्वाब ॾिठो, ख्वाब में ॾिसे थी त मां जन्नत में आहियां, बेश्त में घुमे थी, हेॾे होॾे घुमे थी, जन्नत में घुमे थी। ईअं थोरो अॻिते आई, ॾिसे त हिकिड़ी वॾी डिघी कतार आहे, वॾियूं आलीशान जीअं बादशाहनि जा तख़्त ताज थींदा आहिनि, तख़्त थींदा आहिनि, एॾा
एॾियूं वॾियूं कुर्सियूं हुजनि उन कतार में, उहे कुर्सियूं लॻल आहिनि, हिकिड़ियूं तख़्तनि वांगुरु, वरी ॿियूं थोरियूं उन्हनि खां घटि, पर ईअं उहे कुर्सियूं बि ईअं आलीशान कुर्सियूं हुजनि, ईअं कतार हुजनि। हिन उते कंहिंखां पुछा कई त ॾियो ख़बर, हे जेका कतार आहे कुर्सियुनि जी, आलीशान कुर्सियूं आहिनि, हे कंहिंजियूं आहिनि, हे कंहिंजे लाइ इंतिज़ामु थियल आहे, केरु हिननि ते वेहंदो? हिन खे ॿुधाइनि त हे जेको वॾियूं कुर्सियूं आहिनि तख़्तनि वांगुरु, बादशाही तख़्तनि वांगुरु, इहे नबियुनि जूं, अलाह जा जेके पैगम्बर आहिनि, हे उन्हनि जूं इहे वॾियूं कुर्सियूं, ऐं हे ॿियूं जेके नंढियूं कुर्सियूं आहिनि पर उहे बि आम बादशाही कुर्सियुनि खां जहिड़ियूं, उन्हनि खां बि सुहिणियूं। इहे जेके कुर्सियूं आहिनि इहे अलाह ताला जा प्यारा बाना, सिद्दीक़, सालिह, नेक बाना, हे उन्हनि वॾियूं कुर्सियूं नबियुनि जूं, उन्हनि खां पोइ सिद्दीक़, सालिह, शहीद, उन्हनि जूं कुर्सियूं। ज़ाल चयो त पोइ भला मुंहिंजे मुड़ुस जी कुर्सी किथे आहे? मुंहिंजो मुड़ुस बि सॼी ज़िंदगी अलाह ताला जी इबादत कई अथई, कोशिशि कई अथई, इंसानु आहे, कोशिशि कई अथई त ॼाणी वाणी को गुनाह जो कमु न कयां। मूंखे पक आहे त रब उनखे बि जन्नत ॾिनी हूंदी, जन्नत ॾींदो। भला मुंहिंजे मुड़ुस जी कुर्सी किथे आहे? चइनिसि त ओ हीअ कुर्सी अथई, तुंहिंजे मुड़ुस जी कुर्सी, माना उहा बि जन्नत में। इशारो कयुसि त हीअ कुर्सी आहे। माई वरी तकड़ी आई उन कुर्सीअ ते अची, जो कुर्सी जे मथां बीहे, ॾिसे त उन कुर्सीअ खे विच में सोराख़ आहे। कुर्सी बि ॾाढी सुहिणी, पर कुर्सीअ खे विच में सोराख़ आहे। अरे हे छा, कहिड़ी सुहिणी कुर्सी, कुर्सीअ खे सोराख़। पुछा कई त भला ॾियो ख़बर, हिन कुर्सीअ खे, ॿियूं त सभु कुर्सियूं सही सलामत आहिनि, मुंहिंजे मुड़ुस जी जेका कुर्सी आहे बि केॾी सुहिणी, पर हिन खे सोराख़ छो आहे? जवाबु मिलियुसि त हीउ सोराख़ उन याकूत जो आहे जेको तव्हांजी घर जी छित मां हेठि किरियो, तव्हां घुरियो हो दुनिया में, ही कुर्सीअ खे सोराख़ उहो अथव। माई खे ॾाढो ॾुखु थियो, इहे असां छा कयो? मुंहिंजे मुड़ुस जी बि केॾी हिननि सां गॾु, सिद्दीक़नि, शहीदनि सां गॾु कुर्सी पई हुजे हा, जीअं उन्हनि जूं सुहिणियूं कुर्सियूं आहिनि, मुंहिंजे मुड़ुस जी बि ईअं कुर्सी हुजे हा, पर सभिनी जूं कुर्सियूं सही सलामत आहिनि, मुंहिंजे मुड़ुस जी कुर्सीअ में ऐब आहे। ईअं माई खे अखियुनि में पाणी आयो, उते रोअण लॻी। ईअं रोंदे रोंदे माई खे निंड सुजाॻी थी वई, छिरक भरे उथी, मुड़ुस गॾु सुठो पियो हुजेसि। उन चयो छा थियो? मुड़ुस खे चई त उथ, वुज़ू कर, रब खां दुआ कर, त याकूत असांखे न खपे, याकूत पंहिंजो खणे, याकूत असांखे न खपे। छो जो ज़िंदगी अलाए छा, अलाए अॼु अलाए सुभाणे, पुणा कुझु ॾींहंनि जी ज़िंदगी, उन में बुख ऐं गुरबत जी तकलीफ़ सां हीअ ज़िंदगी बि त गुज़ारी अथऊं न, बुख ते गुरबत ते गुज़ारी अथऊं। कुझु ॾींहंनि जे बुख ऐं गुरबत जी तकलीफ़ खे असां नथा बर्दाश्त करे सघूं। जेकॾहिं उहा बर्दाश्त कयूं न त वॾनि माण्हुनि सां गॾु तुंहिंजी कुर्सी हुजे, ऐं जेकॾहिं बर्दाश्त न कंदासीं त उन्हनि वॾनि माण्हुनि सां गॾु तुंहिंजी कुर्सी हूंदी, पर उन कुर्सीअ खे सोराख़ इन याकूत जे करे।